नाज़रीन, टंडे मोहम्मद ख़ान जा ॿ पीर सन दर्द जो दास्तान बणियल आहिनि। इरफान बुघियो ऐं काज़ी शम्स जी गॾियल रिपोर्ट। टंडे मोहम्मद ख़ान लॻ पिञारी वाह वटि वण हेठां ॿ पीरसन रोज़ टाक मंझंदि अची चांहि पीअंदा आहिनि। हिक जी ज़िंदगी रॻो ऊंदहि आहे ऐं ॿिए जी रॻो ख़ामोशी। हिकु अखियुनि खां नाबीन आहे ऐं ॿियो कननि खां ॿुधी नथो सघे। ॿई ज़माने जा सतायल आहिनि। दर्द संदन ज़िंदगीअ में देरो करे वेठल आहे, पर हू अंदर जे वढनि खे टहिकनि जो मलम हणी कुझु देरि लाइ माठो करे छॾींदा आहिनि। पर जीअं ई घर पहुचंदा आहिनि वरी साॻिया सूर। चाचो मोहम्मद बख्श बुरफत ऐं ही पीरसन सरकारी दफ़्तरनि ऐं वॾेरनि जे बंगलनि जा चकर काटे काटे थकिजी पिया आहिनि, पर संदन मसइलो हल नथो कयो वञे। चाचे मोहम्मद बख्श बुरफत आवाज़ न्यूज़ सां पंहिंजा सूर सलींदे ॿुधायो त खेसि गुज़िरियल 2.5 सालनि खां ज़क़वात नथी ॾिनी वञे। इलेक्शन बाद हाणे त खेसि केरु कूड़ो दिलासो बि ॾियण लाइ तयारु न आहे। बाबा चंद ज़कात फ़िलहाल बंदि थी वई, इमरान ख़ान बंदि करे हेॾी ॾे मुराद अली छा नथो वरी बंदि हुन कई। मूंखे सभु ख़बर आहे। कंदो बसि बचनि लाइ मिले, किथे 5 रुपया वठणु वेंदो आहे, पर उहो बि हाणे मिलणु कोन्हे, या ज़कात मिलंदी या बि कान्हे। हाणे बचनि जो अटो न आहे, राशन न आहे, हाणे कीअं असीं गुज़र करियूं। हू ॿुधाए थो त 25 साल अॻु मिल में मज़दूरीअ दौरान अखियुनि में टांडा लॻण सबबि नाबीन थी वियो हो, पर मिल जे सेठियुनि संदसि इलाजु कराइण बदिरां नौकरीअ मां ई कढी छॾियो। पोइ वटसि सेठियुनि खे पिटण खां सवाइ ॿी का वाह ई न बची। ऐं मिल में बि एॾी मज़दूरी कंदो हुउसि, पर नज़र बि इहो लॻा टांडा वांडा इहे चिणगूं मिणगूं टांडर वेल्ड वारियूं इन सफ़ा थो करे। मिल वारनि कोन करायो इलाजु? असां चयोसीं, पर असां ग़रीब जी केरु ॿुधण लाइ अॼुकल्ह ॻाल्हि आहे तयारु। पंहिंजो ॾाढो पिटियो मान। चाचो मोहम्मद बख्श होटल ते छो ईंदो आहे? हिते चांहि जे धप ते हिते छांव में मिली अचूं था सर। मूंखे साईं ख़बर आहे कीअं छां लॻे थी न, माण्हू खे साया लॻे थी। मूंखे जज़्बात में घणा आहिनि मूंखे, यार मूंखे ॾाढी कावड़ आहे। खेसि 2 नियाणियुनि जो औलाद आहे। हिक जी शादी थी वई, ॿी नियाणीअ जे ॾेज लाइ परेशान आहे। बच्चा नंढा आहिनि, 2 नियाणियूं आहिनि, ऐं हिकिड़ी नियाणी शादी कराए छॾी, ॿी हाणे अची जवान थी, हुनजो माना उन लाइ ॾेज कोन्हे। माउ हुननि जी मरी वई, छो ॿारनि जी ज़ती में आउं अंधो नाबीन। हू परेशान हालीअ में बि नाशुक्रो थियण बदिरां रब साईं जा लख शुक्र अदा करे थो। बसि साईं शुक्र अदा करियूं, जेको अलाह साईं जेके ॾींहं न शुक्र माल कयो उहो ई ॾींदो ऐं ॾे पियो उहो, पर माना मुश्किलात सां, पर शुक्र अलाह बसि गुज़ारे थो वञे। पोयां तुंहिंजे ॿारनि खे केरु संभालींदो? बसि उहो जेको मूंखे जेको वठी ईंदो उहो संभालींदो साईं। केरु तोखे वठी वेंदो? अलाह साईं वठी वेंदो। मरीज़ त पोइ ॾिसी नथो सघे त छा थियो। इलेक्शनी वॾेरनि बाबति सभु ख़बर अथसि। चवे छा थो? सभु को पंहिंजो पेट भरणा बीठो आहे। हा, हुननि जो कमु थियो। पुछा वाह साहब किथे चयो वियो कराची। जे असां हिते वरी वोट थींदा त वरी चवंदा फलाणी का ॻोठ में पोड़ी गुज़ारे, उते अची दुआ पढ़ंदा। चवंदा हीअ किथे फाता पढ़ूं। मुंहिंजा सर कन त बीठा आहिनि। हाणे हू बसि हिकु ई दुआ घुरे थो, साईं अलाह साईं माफ़ु करे, अलाह पाक जो हलंदे हलाए, कलमे सां हलाए हिन दुनिया मां। टंडे मोहम्मद ख़ान ज़िले मां MNA नवीद कमर, MPA अब्दुल करीम सुमरो ऐं MPA एजाज शाह कामयाब थी ऐवाननि ताईं पहुता हुआ, पर ख़बर नाहे छो टिनी चूंडियल नुमाइंदनि वटि हिननि पीरसननि जी दाह ॿुधण लाइ वक़्तु ई नाहे। साथी रिपोर्टर काज़ी शम्स ऐं कैमरामैन यासिर कुरैशी सां गॾु इरफान अली बुघियो, आवाज़ न्यूज़, टंडो मोहम्मद ख़ान।